अस्सलाम वालेकुम दोस्तों, दासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में दोस्तों तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो, दरिया ख़ान इन्हनि जा धुआं कढंदो। दरिया ख़ान सभिनी खां ताक़त वारा आहे। तव्हां ॾिठो बि सही कहिड़े हिसाब सां दरिया ख़ान इन्हनि खे टांडा ॾेई छॾिया ऐं दरिया ख़ान जेको आहे कंहिंखां बि कोन ॾिजंदो आहे, छो त इहो ई किरदारु हुयो जेको हाणे अॻिते ड्रामे खे वधाइण जे लाइ काफ़ी आहे दरिया ख़ान जो। ऐं मामा लालू जी बि तव्हां ॾिठो त एंट्री थियल आहे। मामा लालू बि अची वियो मश्करी जे तौर ते, कॉमेडी जे तौर ते, यानी ड्रामे खे वधाइण जे लाइ ज़बरदस्त पुराणा अदाकार आहिस्ता आहिस्ता ऐड कंदा पिया वञनि। पर हिकिड़े अदाकार जी कमी आहे, जे उहो अदाकार अचे हा न, हीअ सभु कंहिं कम जा ई न आहिनि। उहो हिकिड़ो ई हिननि खां ज़ोर हुयो, उहो हुयो मूसा जी। दोस्तों बिल्कुलु तव्हां बि इन ॻाल्हि में अगरि मुतफ़िक़ आहियो त कमेंट करे ॿुधायो। मां सही थो चवां, अगरि हिकिड़ो मूसा ई हुजे हा न, हिन ड्रामे खे 4 चंड लॻी वञे हा। अलाए छो मूसा खे नथा आणनि। ड्रामो मूसा खां बग़ैर अधूरो आहे। भली 40 अदाकार हिकिड़े ड्रामे में आणनि, पर मूसा हिकु पासे आहे। मूसा बा। अगर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो सुठी लॻे त लाइक करे ऐं शेयर करे छॾिजो।